काछे जो शहर ड्रग बाला जुआ जो अड्डो बणजी वियो। ॾींहं ॾिठे पुलिस अमलदारन अॻियां जुआ हलंदड़ इंतज़ामिया बेवस पुलिस जा काफ़ी एहलकार जुआरिन सां मिलियल हुअण जो इंकशाफ जे सबब नौजवान पोड़ा पका ऐं मासूम ॿार जुआ ऐं मंशियात जा आदी बणजी विया। शहर में सरियाम जुआ जा अड्डा हलण लॻा। शहर जा नौजवान स्कूल वञण बदिरां जुआ खेॾण में वक़्तु गुज़ारण लॻा। ड्रग बाला पुलिस अघोर निंड पयल SHO ड्रग बाला खे ख़बर हूंदे बेखबर। SSP दादू फरक रज़ा खां कार्रवाई जो मुतालबो। काछे जो शहर ड्रग बाला में हलंदड़ कबूतरन जी उॾाम, थाईलैंडी नंबरन, किरम बोर्ड, ताश पतन, कुकड़न जी मेल ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नमूनन सां जुआ ऐं मंशियात जा अड्डा बंदि न थी सघिया। ॾींहं जो सरियाम मुख़्तलिफ़ हंधनि ते लखें रुपयनि जी जुआ थियण लॻी। जुआ नौजवान नस्ल खे नासूर जियां चंबड़जी वई। वॾा तोड़े नंढा मासूम ॿार बेखौफ़ थी रांदि खेॾण लॻा। घर वारनि खां ज़बरदस्ती पैसा वठी मासूम ॿार जुआ जे अॾनि ते पैसा विञाइण में मसरूफ़। स्कूलनि खां मुंहुं मोड़े छॾियो। ड्रग बाला पुलिस जा काफ़ी एहलकार जुआ जे अॾनि तां मंथली वठण में मसरूफ़। कार्रवाई करण बजाए खेनि अघोर निंड पयल आहे। पुलिस थाणे ते शहर ऐं भरपासे जे ॻोठनि जे रवायसी एहलकारनि जी नफ़री मुक़रर थियल, जंहिंमें वॾो मुंशी, नंढो मुंशी ऐं ॿिया एहलकार हुअण सबब शहर मां जुआ बंदि थियण बजाए वधण लॻी। नौजवान नस्ल जुआ समेत ॿियनि बुराइनि में जकड़जी वियो, जे सबब वालिदीन ऐं शहरिन में परेशानी पखड़जी वई। पुलिस खे पहुतल शिकायतनि जो को बि अज़ालो न थी सघियो। शहर में सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ जॻहनि ते नौजवान तबिको हिन मूज़ी मर्ज़ में मसरूफ़ अमल ॾिठो वञे थो। शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां IG सिंध SSP दादू फरक रज़ा खां कार्रवाई जो मुतालबो। पुलिस थाणे ते ईमानदार ऐं फ़र्ज़ शनास इंतज़ामिया मुक़रर करे जुआ ऐं रिश्वत में मुलविज़ अमलदारनि खे फौरी तौर हटाए नौजवान नस्ल खे बचायो वञे। मोहम्मद इस्माइल लAga, न्यूज़ ड्रग बाला दादू।